नाज़रीन, चेल्हार में जोगी बिरादरी पारां लगल मेले में सिंध ऐं हिंद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वॾे अंग में जोगियनि शिरकत कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था जितेश गोस्वामी जी हीअ रिपोर्ट। जोगी बिरादरी जो सब खां वॾो फ़क़ीर राजूनाथ जो सालियानो मेलो राणासर तराई भरिसां लॻायो वियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जोगी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। मेले जे सत्संग में नाले वारे भक्तनि शिरकत कई। इन हवाले सां जोगी क़बीले सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि ऐं शहरियुनि मिराज टीवी न्यूज़ खां ॻाल्हाईंदे चयो त राजूनाथ जो मेलो गुज़िरियल 15 सालनि खां सावणी रुत जे बडे वारे महीने जी सतम ते लॻायो वेंदो आहे। मेले में दादा राजूनाथ जो ही मेलो आहे ऐं योगेश्वर जोगी आहे। ये अॼु खां तक़रीबन 200 सालनि खां पहिरीं ॾाढो रखियलु आहे। ठीक है, ॾाॾे जो ख़ासि क़बरस्तान आहे ऐं ॾाॾे जो अचण जो आवाम जो मक़सदु छा आहे त ॾाढो जेके बि कंहिंखे औलाद कोन ऐं कंहिंखे पथरी जो चकर आहे, कंहिंखे छा जो आहे, वीचारा जेके मंथा कयो उनजी कामना पूरी थी आहे ऐं उनजे घर में जेकी आवाम आहे पंहिंजी ज़ात जे हिसाब सां ईंदा आहिनि। ॾाढे राजूनाथ जो जेको मेलो लॻी रहियो आहे, जो चेल्हार शहर में लॻी रहियो आहे ऐं जोगी बिरादरी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि हैदराबाद, कराची, शेखपुर जो ॾाढो ग़ुलाम अली नबीसर सर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिते ईंदा आहिनि। वॾे धाम धूम सां ऐं वॾे एतिराम सां इहो मेलो हर साल लॻंदो आहे ऐं तमामु बहितरीन नमूने सां हिते तमामु फैसिलिटी वग़ैरह असांखे जेके बि गवर्नमेंट जा इदारे जा माण्हू आहिनि उहे असांखे फुल सपोर्ट कंदा आहिनि। बिल्कुलु मेलो तमामु अक़ीदतमंद सां ऐं बहितरीन नमूने सां मल्हायो वेंदो आहे। जेके मेलो लॻाए रहिया आहिनि, इहो चेल्हार में हिकिड़ो मुनफ़रिद मेलो लॻी रहियो आहे। इहो सावणी रुत जे वॾे महीने में जेको सतम ते हिंदू मज़हब जे मुताबिक़ सतम ते इहो मेलो लॻायो वेंदो आहे। हिन मेले में न रुॻो जोगी बिरादरी जेका समूरी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जोगी बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई आहे। इन सां गॾोगॾु शहर वासियुनि पिणु वॾे तइदाद में शिरकत कई आहे। इहो हिकिड़ो चेल्हार जी तारीख़ जो मुनफ़रिद मेलो आहे। इहो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इहा जोगी क़बीले सां तालुक़ रखंदड़ माण्हू लॻाए रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेके हिन मेले में जेके शहरी आहिनि उहे शरीक थिया आहिनि ऐं जोगी बिरादरी जा माण्हू जेके समूरी सिंध में हिन मेले में कई आया आहिनि। चेल्हार जी तारीख़ जो इहो मुनफ़रद मेलो शहरियुनि जी तफ़रीह जो मर्कज़ बणियल रहियो। तोड़े जो हिन मेले खे सरकार या इंतिज़ामिया तरफ़ां जेके सहूलियतूं ॾियणु घुरिजनि उहे न ॾिनियूं आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त चेल्हार जी तारीख़ में लॻंदड़ हिन मेले खे इंतिज़ामिया घुरिबल सहूलियतूं मुयसरु करे। कैमरामैन टीम सां गॾु जितेश गोस्वामी, मिराज टीवी न्यूज़, चेल्हार।